नाज़रीन, जिते घाटे टोड़ महांगाई आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, उते भठनि ते मज़दूरी कंदड़ पूरे तबिको ॿिनि वेलनि जी मानी लाइ बि परेशान आहे। रिपोर्ट कर रहियो आहे सुहेल अहमद बंगलाणी। जिते वफ़ाक़ हुकूमत पारां घाटे टोड़ महांगाई आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, त उते रोज़ मज़दूरी कंदड़ मज़दूर बि ॿिनि वेलनि जे मानी गबे लाइ सख़्तु परेशान नज़र अचनि पिया। सुरनि जे भठे ते मज़दूरी कंदड़ मज़दूरनि जो चवणु आहे त मज़दूरी जो मुआवज़ो सही न मिलण करे सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो थो पए ऐं घर जो चुल्हो हलाइण में हिन महांगाई जे दौर में सख़्तु मुश्किल थी पियो आहे। हिन में वॾी महिनत आहे, सॼो ॾींहुं असां तकलीफ़ में त लोड़ियूं था। गर्मी हूंदी आहे, सियारो हूंदो आहे, घणी थधि हूंदी आहे। उन जे अलावा बचड़ी वाल इंसान हूं, छा कयूं, मजबूरी आहे, वॾा परेशान बि आहियूं। वॾा महांगी एॾी महांग थी वई आहे, एॾी महांग थी वई आहे जो 300-400 में असांजो कोई गुज़ारो ई नथो थिए। वॾे में वॾी महांग थी वई आहे। असांजे मुल्क खे असां सोचियोसीं त कुझु न कुझु थींदो, पर असांजो कुझु बि न थियो। मज़दूर इंसान ऐं असांजो माना वॾो जान वॾो ॾिसो आहे तव्हां पाण, वधीक आहे तकलीफ़ आहे। हिन में कचियूं सिरां विझंदा आहियूं, उन खां पोइ पचाईंदा आहियूं, उन खां पोइ काठियूं लाराईंदा आहियूं, ख़र्च आहे, मज़ूरी आहे। सॼो ॾींहुं असां सुबुह जो 6 बजे ईंदा आहियूं, शाम 6 बजे ताईं असांजी 300-400 ॾियाड़ी ठहंदी आहे। महांगाई आहे, मतिलबु असांखे मज़ूरी या इहो असांजो को फ़ाइदो नथो। जोड़ो ॾींदा आहियूं, झटि इहो भराई कंदा आहियूं, तूतड़ कंदा आहियूं, केरी ॿेरी विझंदा आहियूं, इहो मग बंग भरींदा आहियूं, इहो कमु कंदा आहियूं असां। केरी से अखियुनि में घणी वई आहे, न माण्हू बीमार थी पए थो, फिफड़नि में मिटी पए थी, सन पए थो, अखियुनि में ॾिसूं त मिटी पए थी। छा कयूं, मजबूरी आहे, कमु कयूं था। असां हाणे ॿियो नथा करे सघूं न, मज़दूरी वञूं था सिल तगारी ते बि इहो हाल आहे। 400-500 रुपया उहो को हितां चवनि था 500-600 ॾियूं था, उते वञूं था वरी 400। वीचारा महिनत कयूं था, नंढड़ा बचाड़ा ॾिनी, मज़दूरी में असांजो गुज़ारण घटि थो थिए। पोइ ग़रीब था, कॾहिं सेठियूं ॾियनि था, कॾहिं न बि ॾियनि था। हिकु ॾींहुं मिटी भराए करे रखी था वञूं, वरी कॾहिं जुड़ थिए थो या बरसाति थिए थी, असांखे नथा ॾियनि पिया। उहे असां मिसकीन आहियूं। 200 खां 250 ताईं असांजी महिरबानी मज़दूरी माना असांखे पिड़ पए थी। रोज़ मज़दूरी कंदड़ मज़दूरनि खां वफ़ाक़ हुकूमत खां घुर कई त खाधे पीते जे शयुनि में कंट्रोल करे ग़रीब आवाम खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु सुहेल अहमद बंगलाणी, आवाज़ TV न्यूज़, जौंगल।